हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जैके डॉक्टर एस.टी. सोले दुनिया के सभिनी शायरन का उत्तम जातो। हुन सरताज शायर किताब लिखी करे दुनिया के वडन वडन शायरन का लतीफ़ साईं के पहिरें नंबर ते रखियो। सिंध धरती जी उहा खुशनसीबी आहे त हुन जी कुख मां लतीफ़ साईं जन्म वरतो। लतीफ़ साईं जो नंढपण कोटड़ी मुगल में गुजरियो, जेका मौजूदा खंडू इस्ताब वटि भिक्षा वारे इलाइक़े जे साम्हूं हुई। उन वक्त सिंध में कलोड़न की हुकूमत हुई। मिर्ज़ा मुगल बेग अरगून, जेको अरगूनन जो आखिरी नवाब खणी चइजे बचो हो, सो कोटड़ी मुगल में रहंदो हो। लतीफ़ साईं नंढपण खां ही तमाम घणी सोच ऐं विचार में रहंदो हो। हू अक्सर घर खां ॿाहिरि रहंदो हो, ॻाल्हाईंदो घटि पर सोचींदो तमाम घणो हो। मुआशरे जे अणवणदड़ वाक़िअनि ते बेचैन थी वेंदो हो। हमेशा पुरतजस्सुस, मुहिमजू ऐं गहरो सोचींदो हो। मतलब त लतीफ़ साईं में उहे सब खूबियूं मौजूद हुयूं जेके एक शायर के अज़ीम बणाईंदियूं आहिनि। जॾहिं संदसि वालिद शाह हबीब पंहिंजे घर में पंहिंजे पड़ ॾाॾे शाह करीम जो रिसालो पढ़ंदो हो, तॾहिं लतीफ़ साईं बाबा के चयो, बाबा अव्हां जे ॾाॾा साईं जो रिसालो पढ़ो था, मां छो को नथो पढ़ी सघां। पोइ शाह हबीब खेसि वाई ॻोठ जे आखवंद नूर मोहम्मद जे मकतब में पढ़ण लाइ विहारियो। बाक़ी मसनवी मौलाना रूमी, कुरान शरीफ ऐं शाह करीम जो रिसालो खेसि पाण पढ़ायो। शाह हबीब आलमन ऐं आरफन जी सोबत में हमेशा लतीफ़ साईं के साण वठी वेंदो हो। खेसि आला तरबियत ॾिनी त जे हू ज़हनी, जिस्मानी ऐं रूहानी तरह ओज माणे सघे। उन्ही जो नतीजो हो जो संदसि पेशानी मां हमेशा फ़िक्र जा ख्याल पिया बखंदा हुआ। लतीफ़ साईं पोहरत किरदारनि ते तमाम घणो सोचींदो हो। संदन इस्तेमाल थींदड़ औज़ारनि मां नतीजा अखज़ कंदो हो। पाण जिन जिन शयुनि जो मुशाहिदो कयई उहे पंहिंजी शायरी में बयान कयई। अलो सिर सां करे पुछ जिगर लोहार जो, ओ धक्कन हेठ धरे मान गड नई रुकसी कड़ो मंझ कड़े हो जियां लोहार लपेटियो मुझो जी उजड़े सुपिरन सोघो कयो। वक्त गुज़रंदो वियो, लतीफ़ साईं कायनात जे हुस्न ऐं हसीन नज़ारनि में महो थी मुशाहिदनि जूं मंज़िलूं तय कंदे मुख़्तलिफ़ बिटनि ते अची वेहंदो हो। हिकु ॾींहुं एतिरी त तेज़ हवा लॻी जो अंग मुबारक संदसि वारीअ सां लुटिजी विया। शाह हबीब ॻोल्हींदे ॻोल्हींदे संदसि पुठियां अची बीठो। शाह हबीब खे लतीफ़ साईं जी उहा हालत ॾिसी ॾाढो ॾुख थियो ऐं हीअ सुठ चयाईं, लॻी लॻी वाह वेसे अंगड़ा ढकिजी। लतीफ़ साईं पंहिंजे वालिद जो उहो आवाज़ ॿुधी कंध मथे खणी चयो, पई खणी पसाह पसण कारण पिरीअ जे। मुगल तर जा माण्हू शाह हबीब जा मुरीद हुआ। दुआ फीड़ी वग़ैरह लाइ मुगलनि जे घर में शाह हबीब खे घुरायो वेंदो हो। हिकु ॾींहुं सईदा बेगम जी तबियत नासाज़ थी हस्बे मामूल शाह हबीब ॾांहुं न्यापो कयाऊं, पर इतफ़ाक़ सां उन ॾींहं ते शाह हबीब जी तबियत पिणु नासाज़ हुई। सो उन लतीफ़ साईं खे चयो, पुट वञ ऐं मुगलनि जे घर वञी दुआ करे अच। लतीफ़ साईं जीअं ई हवेली ॾांहुं ॾिठो त उहा ई नंढपिण में गॾु खेॾण वारी सईदा शाही पलंग ते टूल विहाणे खे टेक लॻायूं जो लतीफ़ साईं जो इंतज़ारु कंदी हुजे। लतीफ़ साईं सईदा बेगम जी ख़ूबसूरत अखियुनि में निहारियो त सईदा बेगम जूं अखियूं ठरियूं। लतीफ़ साईं
खेसि चीच हथ में पकड़े चयो, जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो। लतीफ़ साईं जी उन सिट मुग़लनि खे मशराए विधो, पर उहे ज़हर जो डुक पी चुप थी विया। पर उन सिट जी चिणग दुखंदी रही। सईदा बेगम जॾहिं कोट ते चढ़ी ऐं लतीफ़ साईं न निहारींदी हुई त उहो नज़ारो कुझु हिन तरह जुड़ंदो हुयो। करकोट बुर्ज पिरी हो सजण सेला कन आओ पिण मथा तन इंटलट थी उभरां। पोइ उन सिक ऐं शिक जी सामूंड लतीफ़ साईं जे मन खे सैराब करे छॾियो ऐं हुन फरमायो, कॾहिं को न थियो हलो कॾहिं को न थियो में आसारो तंहिं इश्क जो महबूबन मिनथूं करे महबूबन मिनथूं करे सिकण सेखारियो ओ तिहा पोइ थियो ओ पसण पिरियन जो लतीफ़ साईं जे इश्क जी कैफ़ियत खे परोड़े वियो ऐं वञी मुग़ल बेग खां सईदा बेगम जो संग घुरियाई। संग छा घुरियाई, असल बंबोर खे बायूं ॾेई छॾियाई। हबीब शाह असां खां न्याणीअ जो संग घुरण खां अॻु में असांजी शान ऐं शौक़त खे न सुञातो। असां हुनजे पुट जी ग़लतियुनि खे माफ़ कंदा रहिया आहियूं, पर हीअ ग़लती नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हाँ साईं, हुन पहिरियां बि हिन हवेलीअ में अव्हां जी न्याणी जी चीच पकड़े शेर चयो हुयो ऐं इहा ॻाल्हि मूंखे न वणी साईं। ऐं मूं साफ़ साफ़ चयोमांसि असीं तोखे हिते शेर पण न घुरायो आहे। ऐं पोइ हुन मूंखे मुर्की चयो त इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न ईंदी ऐं न वरी तव्हां इन मंज़िल ते पहुचंदो ऐं मुस्कुराईंदो वरी ॿाहिरि निकितो हले वियो। ऐं तव्हां वाट पटे हुनखे ॾिसंदा रहियो ईअं न? साईं किबला साईं, असां करे बि छा पिया सघूं? शाह हबीब हिन तरह जो पीरी मुरीद वारो आहे साईं। हज़ारनि जे तादाद में हुनजा मुरीद आहिनि। जेकॾहिं उनजे पुट खे कुझु बि चऊं हा त को बि मसइलो थी सघे पियो। पोइ इन जे करे असीं सभु जिजीअ समेत ख़ामोश रहियासीं साईं। हिन जो बंदोबस्त करणो पवंदो, हिन जो बंदोबस्त करणो पवंदो। हा, शायदि हबीब शाह खे इहा ख़बर कोन्हे का त असां हिन तरह जे अच्छे ऐं कारे जा मालिक आहियूं। तूं वञी हबीब शाह के मुझे न्याय कर चवस त मुग़ल बेग चयो आहे तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे कोठड़ी मुग़ल मां लॾे हलिया वञो। हाज़िर किबला हाज़िर। लतीफ़ साईं ऐं संदसि वालदेन जे विच में राति ॾाढो बहस हलियो। लतीफ़ साईं चवे, बाबा तव्हां छो ही ॻोठ छॾियो? ही सॼो ममण मुंहिंजे करे मतो आहे, इन करे मां ई तां हलियो थो वञा। पर वालदेन इहो न पिया चाहिनि। तंहिं हूंदे बि राति जो देर सां लतीफ़ साईं घर छॾे जोगिन ऐं सामिन सां हंगलाज हलियो वियो। जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात
मामू कबूलिया का पड़ी मामू कबूलिया का पड़ी जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते हो अजनौता गुन में संधि जोगिन जात सारे सन्यासिन खे रुन में सारी रात मुँह तन जनी जीतात मुँह तन जनी दीतात से लाहूती लगे व्या रात्या लिहा ओ रात्या निहारू हमें हो रात्या लिहा रूह में रात्या निहारू हमें हो रात्या लिहा रूह में मुखे संजन ताते मुखे संजन ताते जोगी डाढ़ी जाते स्वामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते स्वामी डाढ़ी जाते मामू कबूलिया का पड़ी मामू कबूलिया का पड़ी मामू डाढ़ी जात सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते बुख विधाऊं बुगरे हो जी लतीफ बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा तलब न रखन ताम जी ओ त्यो पियन उन लाहूतिन लतीफ चवे मन मारे कयो मन सामी जागे सुन वसोई खे वे झाथिया उन्हनि आदेश जी उन्हनि आदेश जी उन्हनि आदेश जी उन्हनि आदेश जी मूंखे वाई आहे बात जोगी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जोगी डाढ़ी जाते स्वामी डाढ़ी जाते मामू कबूलिया का पड़ी मामू कबूलिया का पड़ी मामू कबूलिया का पड़ी जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते जोगी डाढ़ी जाते सामी डाढ़ी जाते ओ अदियूं अब्दुल लतीफ जे लाइक लाल लतीफ जे अजनौता कुन में तालिब तवारी आदेसी उठी वया मढ़ियूं मारी जेके जिय खे जियारीन से
लाहू की लॾे विया अदियूं शाह लतीफ़ चए ओ अदियूं शाह लतीफ़ अदियूं शाह लतीफ़ चए शल ॾातर नींद में ॾाते दातर नींद में राते जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी मामू कबूलिया का बड़ी मामू कबूलिया का पड़ी मामू कबूलिया का बड़ी जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात 3 सालनि खां पोइ लतीफ़ साईं जबल जाॻींदो वादियूं लताड़ींदो गर्मियूं ऐं सर्दियूं सिर ते त सही इश्क जे आड़ा हमें पचंदो नेठ पंहिंजे घर मोटी आयो पोयां जो त वायुमंडल ई तब्दील थी वियो हो मुगलनि जो दल क़ौम वारनि सां झगड़ो थी पियो जंहिंमें मुगलनि जो तमामु घणो नुक़सानु थियो मिर्ज़ा मुगल बेग ऐं संदसि केतिरा ई साथी मारिजी विया फ़क़ति कुझु औरतूं ऐं संदसि हिकु पुटु जंहिंजो नालो गोलो हो उहो ई बची वियो हवेली वारनि उहो सभु लतीफ़ साईं जे नाराज़पे जो सबबु सम्झो ऐं शाह हबीब ॾांहुं नियापो कयऊं अचु ऐं सईदा बेगम जो संग लतीफ़ साईं लाइ वठियो वञ इश्क ज़िंदाबाद थियो विछोड़ो थियो मेलाप वाहिद वरायो वाहिद वरायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो जो मिलना जो सायो जो मिलना जो सायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो ॾींहुं गुजाणू आणे असांखे ॾींहुं पुॼाणो हाणे असांखे ॾींहुं पुॼाणू आणे असांखे मौला मोहब मिलायो मौला मुहिब मिलायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो जो मिलना जो सायो जो मिलना जो सायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो साईं माठ करे वेहण वारनि मां कोन हुयो हुन पंहिंजी शाइरीअ में पोरियतनि ऐं बहादुर किरदारनि खे अहिड़े नए अंदाज़ सां पेश कयो जो समूरी सिंध मां खेसि केतिरा ई परस्तार मिलण आया के त वापसि ई कोन वरिया ऐं उहे शाह साईं जी सोबत में फ़क़ीरनि सां गॾु रहिजी विया लतीफ़ साईं सोटड़ ज़ात जे हिकु ॾखण खां 5 तारुनि वारो तंबूरो जोड़ायो उन खां पोइ रागी फ़क़ीरनि जी टोली जुड़ी जंहिंजो अॻुवाण शाह साईं तमर फ़क़ीर खे मुक़ररु कयो ऐं उन राग जो एतिरो त मज़बूत बुनियादु रखियाऊं जो उहो राग अॼु ॾींहं ताईं उन ई अंदाज़ सां जारी ऐं सारी आहे लतीफ़ साईं सिंध जी लोक दास्तानुनि में अहिड़ो त रूह फूकियो जो उन खां अॻे
कंहिं बि ईअं की न लिखियो। मूमल हुजे या मारी, सुहिणी हुजे या ससुई, सोरठ हुजे या लीला, या खणी ससुई छो न हुजे। हुन ससुई जी जदोजहद जी अहिड़ी अलामत करे ॾेखारियो जंहिंजो मिसाल मिलणु नामुमकिन आहे। लतीफ़ साईं उन दौर जी राइज फारसी ज़ुबान बदिरां पंहिंजी ॿोलीअ में शाइरी करे सिंधी ॿोली जो मान मथां कयो। मारी जे बेतन में हाकिमनि जी ललकार खे वक़्त जा हाकिम सिधो सो पाण ॾांहुं सम्झी लतीफ़ साईं सां वेर रखण लॻा। हू वॾो चालाक आहे क़िबला साईं। लोक दास्ताननि में लिक करे असांखे ख्वार करे आम लोक में असांजे खिलाफ़ ॻाल्हियूं करे रहियो आहे, हुननि खे मछड़ाए रहियो आहे। हक़ीक़त में त हू असांखे ज़लील करे रहियो आहे क़िबला साईं। अच्छा, वो कीअं? क़िबला साईं चवे थो जोसे लोड़ाऊ थिया, जोसे लोड़ाऊ थिया, जिनी संधी धीर, मारवड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा ताहिड़ी। वरी थो चवे जोसे लोड़ाऊ थिया, जिनी भर रहन, मारू मंझि थरन, रही रहंदा केतिरो। मतिलब त क़िबला साईं असां जेके हुकुमरान आहियूं, जॾहिं असां ई हुननि सां ॾाढ था कयूं, नाइंसाफ़ी था कयूं, हुननि ते ज़ुल्म था कयूं, त पोइ हू दाह ॾींदा त कंहिंखे ॾींदा? हू असांजे हिन ॾाढ जी भाषाईअ में आख़िर कीअं रही सघंदा, केतिरो रहंदा क़िबला साईं? इन जो मतिलबु हू असांखे आईनो ॾेखारे रहियो आहे। हा सरकार, वरी उमर बादशाह जे नाले में लिखी चवे असांखे थो, चए थो ए उमर, हिकु तूं रोज़ रोज़ आम लोक ते जेके राता थो हणी ऐं ईदूं थो मल्हाई, इहे उन्हनि मिसकीन मारूड़नि जे लाइ सूह बराबरि आहिनि, ऐं तुंहिंजी ख़ुशी हुन लाइ अज़ाब आहे, अज़ाब। पंहिंजे शहर में तो चवे जा उमर तोमुल ईद, सा सां सूअ वरती सूमरा, वेही वेचारन विसरी ख़ुशी ऐं ख़रीद। क़िबला साईं, क़िबला साईं समाज में थींदड़ नाइंसाफ़िन ते हुन जी गहरी नज़र अथव। हा, हू बज़ार जेके मारू ऐं ससुए जूं ॻाल्हियूं थो करे, जेको हुननि जो ज़िक्र थो करे, हक़ीक़त में क़िबला साईं हू ग़रीब ऐं मिसकीन मारूड़नि जे हक़नि जी ॻाल्हि थो करे। हा, एॾे वॾे फ़िलासफ़र खे असीं हुन जो इनाम ज़रूर ॾींदासीं। क़िबला साईं इनाम? हा, इनाम वज़ीर। क़िबला साईं अहिड़े होशियार माण्हू असां सां सिधो विढ़ण सां रियाया असां खां बेज़ार थी सघे थी, लोक बाग़ी थी सघे थो। तूं हिकु कमु कर क़िबला साईं। त मेले में जेका डिंगी घोड़ी बीठल आहे, जी जी, जे अॼु ताईं पंहिंजे मथां कंहिंखे सवार थियण न आहे ॾिनो, उहा काहे वञी लतीफ़ खे इनाम तौरु पेश कयो ऐं खेसि ॿुधायो त नूर मोहम्मद कलोड़े तुंहिंजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे, हिन जे मथां सवारी कर त असां ॾिसूं। ऐं जॾहिं हू हुन जे मथां सवार थींदो असां सां वेर जी खेसि ख़बर पइजी वेंदी। वाह क़िबला साईं वाह, छा दाद ॾिजे तव्हांजी ज़हानत जो, वाह जो रस्तो कढियो अथव। हिन खे चइबो आहे नांग बि मरे ऐं लठ बि भॼे। वाह क़िबला साईं वाह। हा हा, जो तूं आहे घोड़ी हुनखे अहिड़ो वञी हणंदी, अहिड़ो वञी हणंदी जो हुनजा हड गुड भॼी पवंदा, माण्हुनि खे असांजे ख़िलाफ़ भड़काइण विसरी वेंदुसि। क़िबला साईं, मां हाणे ई थो वञी इन कम सां लॻा। तव्हां बेफ़िक्र थी ख़ुशख़बरीअ जो इंतज़ारु कयो क़िबला साईं। घोड़े जे ॾिनल डिंगे घोड़े ते शाह साईं सवारी कई। हा, अच्छा, पोइ?
लतीफ़ साईं छा कयो जो घोड़ीअ जे नेड़ ऐं गिचे ते हथ घुमाई ऐं अखियुनि में निहारे पोइ पंहिंजो हथ चटाई, पोइ पुठीअ ते थपकी ॾेई करे लांग वराए ऐं सवार थी हलंदो रहियो। नूर मोहम्मद जा माण्हू त खेसि अजब में ॾिसंदा ऐं पाण में सुस पुस कंदा रहिजी विया। अड़े वाह, ही त कमाल थी लतीफ़ वियो। साईं छा कयो जो लतीफ़ साईं छा कयो जो नज़र निहार ताईं वञी करे वापसि मोटिया ऐं घोड़ी तां लही करे चवण लॻा, बाबा पंहिंजे बादशाह खे वञी चओ त मां तव्हांजो तोहफ़ो क़बूल कयो ऐं सवारी बि कई, हाणे ही तव्हांखे वापसि थो कयां, तव्हांजी महिरबानी। अड़े वाह, ही त कमाल थी वियो। नूर मोहम्मद कलोड़े जा माण्हू ॾाढो छकी थिया हूंदा, हाँ, संदसि बिल्कुलु। मक़सद जो पूरो न थियो। जा सिर खया है त पोइ हिनखे कीअं बख़्शाई? केवला साईं, तव्हांखे त ख़बर आहे साईं त हू शाह हबीब जो फर्ज़ंद आहे साईं, ऐं ॿियो त माण्हू था चवनि त इहे वॾी करामत वारा सैयद आहिनि। मां नथो मञां। केवला साईं, असां उते ई बीठा हुआसीं त वरी हुन पंहिंजे हिकु मुरीद खे ॿियो शहर ॿुधायो, जेको हुन केवला साईं, जेको हुन सिधो सो तव्हांजे लाइ चयो। वरी छा चई? केवला साईं चयईं त खर जा खॾ खई पवण कारण पिरीअ जे, खर जा खॾ खई पवण कारण पिरीअ जे, तंहिंमें पाण पई ग़ीबती सोगार थियो। हिन जो मतिलबु त हू असां ते चिथरूं करण खां कोन थो मुड़े, हुन जी इहा मजाल जो असांखे खरो थो कोठे। केवला साईं, जेकॾहिं मुंहिंजी सलाह मञो न त हिकु महीनो ई खेसि ज़हर ॼारे जिंदबाजी कयो असांजी, न त हू जाथे काथे अहिड़ा शहर चई असांखे पियो बदनाम कंदो। केवला साईं, मूं ॿुधो आहे त कुझु ॾियारनि में हू शाह करीम बुलड़ीअ वारे जे रोज़े जे लाइ सिरूं वठण मुल्तान वेंदो। मां त चवां थो केवला साईं, होॾां जीअं वापसि अचे न त वापसीअ ते हुनजो कमु ई तमामु करे छॾियो। हा ठीकु आहे, पोइ तव्हां हकीम सां मिली हुन जे लाइ माजून तयारु करायो, हुन में ज़हर मिलाए खेसि पेश कयो, पर होशियारीअ सां हुनखे शक पवणु न घुरिजे। केवला साईं, तव्हां बेफ़िक्र थी वञो, हुनखे भुड़का ई न पवंदी। हा, पर जेकॾहिं माजून लाइ पुछे त छा चवंदोसि? केवला साईं चवंदासींसि त वक़्त जे हाकिम केवला साईं नूर मोहम्मद कलोड़े तुंहिंजे लाइ ख़ासि तौर ते माजून ठहिराए मोकिलियो आहे, ऐं पिणु इहो चयो अथई त तव्हां वॾा शाइर आहियो, कमाल जा शहर था चओ, उनजे करे तव्हांजे दिमाग़ जी ताक़त ऐं तव्हांजे सिहत वास्ते केवला साईं नूर मोहम्मद हिकु नामवर हकीम खां तव्हांजे लाइ माजून ठहिराए मोकिलियो आहे। केवला साईं, शाबाश शाबाश। तान खां वापसी ते लतीफ़ साईं लंगर ई ख़ुदाबाद में कयो त भले बादशाह खे ख़बर पवे मुर्शिद लतीफ़ कंहिंखां डिॼण वारो कोन्हे। संदसि मुरीद उते बि मौजूदु हुआ जिन लतीफ़ साईं जो शानदार इस्तक़बाल कयो। मौक़ियो ॾिसी वज़ीर उहो ज़हर भरियो माजून पंहिंजे माण्हुनि हथां लतीफ़ साईं ॾे मोकिलियो। पोइ ख़बर थी लतीफ़ साईं छा कयो? हा, मूंखे ख़बर आहे। उहो माजून वठी लतीफ़ साईं हुन मां ज़रड़ी कढी दरिया में उछलाई। थोड़ी देर बाद दरिया जी सतह ते केतिरियूं ई मुअल मच्छूं नज़र आयूं। लतीफ़ साईं उहो मंज़र ॾिसी पंहिंजे मुरीदनि खे चयो, अबा मां जो ज़ालिमनि ऐं मिसकीननि जे वेरनि लाइ लिखंदो थो रहां त छा उहे मूंखे ताक़त वारो माजून ॾींदा? बिल्कुलु सही। जो वारिस से कीअं रहंदा नेण मुंहिंजा, सिन जो वारिस से कीअं रहंदा नेण मुंहिंजा, से कीअं रहंदा नेण मुंहिंजा।
सारा ॾींहं मिड़ोई ॾूं से कीअं रहंदा भेण मुंहिंजा से कीअं रहंदा भेण मुंहिंजा जिन जो वार सुकून से कीअं रहंदा भेण मुंहिंजा से कीअं रहंदा भेण मुंहिंजा। पंहिंजी सूरमिन जे इलाइक़नि ताईं सफ़र कया। ससुई लिखण लाइ हू ससुई जे पेचरनि तां थी केच मकरान वियो। मूमल लिखण लाइ मूमल जा माग, मारी लाइ थर, नूरी लाइ कीजर, लेला लाइ लिहोर, सोरठ लाइ जूनागढ़ ऐं सुहिणी लिखण लाइ शहदादपुर तां थींदे दरिया जी दहशत जा अनेक नज़ारा कया। न सिर्फ़ एतिरो पर हुन केतिरा ई तीर्थ जाचा लखपत, गिरनार, जैसलमेर, कंधार, ठट्टो, समूंड, कलाचीअ जा कुन, लसबेलो, लुई साहिबान, मूमल जी माड़ी, दराज़ा, खोहड़ा, लाहौतला मकान, गंजो टकर, थर, मारी जो खूह, गोड़ी मंदिर, वीरावाह, पुराणा ढोरा ऐं वकरा असुल सिंध जो चपो चपो जाॻियाई। हल अॼु ॾींहं ताईं कंहिं बि ईअं मुशाहिदो न माणियो हूंदो। सभु कुझु ॾिसी लिखियो अथई, तॾहिं त संदसि शाइरी मां कोई चुक नाहे कढी सघंदो। लतीफ़ साईं उन दौर जी समाजी क़दरनि ऐं रवायतुनि जी पासदारीअ सां गॾोगॾु पंहिंजे किरदारनि खे बि हक़ जी ॻोल्हा सां ॻंढियो आहे। लतीफ़ साईं जे कलाम में जमालियात जूं उसनाकियूं आला उरूज ते आहिनि, जिन जो मिसाल मिलणु नामुमकिन आहे। न सिर्फ़ एतिरो पर सिंध जे सूरनि खे, ॾहनि दातारनि खे, कुड़मी, कासबी, पखी, पुखण, जानवर, जबल, ढंढूं, ढोरा, कंडा, वण वलियूं, वलदारनि जूं वहूं कहिड़ी शइ आहे जंहिंखे पंहिंजे शाइरी जे कनेवास ते न सजाए वठाई। अलाउद्दीन खिलजी खां वठी सिंध जे हर दुश्मन खे वाक़फ़ो कयो अथई। पाण जिते जिते विया उते संदसि तकिया अॼु बि मौजूदु आहिनि जेके लतीफ़ साईं जा आशिक़ साह में सांडींदा पिया अचनि। ऐं हा, लतीफ़ साईं जैसलमेर जी बाज़ारनि ताईं सफ़र कया। उतां जी रंगीनियुनि खे जीअं आम माण्हू ॾिसंदो आहे, लतीफ़ साईं त अखियूं इल्टी धारी ऐं नए ढंग सां बयानु कयो। तिन जैसलमेराणिन जसू ओ तिन जैसलमेराणिन जसू जेल लाह कारण लंडियूं अदियूं अब्दुल लतीफ़ चवे कान लॻंदनि कसू अदियूं अब्दुल लतीफ़ चए ओ कान लॻंदनि कसू हित बि रही रसू हुत भी मिलंदियूं हो तखे ॾिहांडारिया बेस हो रात्यां रोए रत फुड़ा कमीणिया खटियो। तोखे ख़बर आहे उन वक़्त जी वॾी ॻाइणी ऐं रकासा लतीफ़ साईं जे कलाम जी आशिक़ हुई। उहा हर महफ़िल में लतीफ़ साईं जा कलाम ॻाईंदी हुई। नाले जी त ख़बर हूंदई। हा छो न, अहिड़ी मशहूर शख़्सियत खे भला केरु विसारींदो। उहा गुलाम हुई जंहिं लतीफ़ साईं ने न्यापो कयो त खेसि कदम बोसी जी इजाज़त ॾिनी वञे, पर लतीफ़ साईं उहो चवां इनकार कयसि त फ़क़ीरनि जी महफ़िल में औरत जो कहिड़ो कमु। नेठि फ़क़ीरनि जे घणे इसरार ते
लतीफ़ साईं गुलां खे अचण जी इन शर्त इजाज़त ॾिनी त उहा वेही ॻाईंदी, रक़्स न कंदी। जासूसनि इहा ख़बर नूर मोहम्मद खे पुॼाई त परगणे जी मशहूर ॻाइणी गुलां मुर्शिद लतीफ़ जी महफ़िल में अची रही आहे। असली भलो मौक़ो आहे। वञो वञो लतीफ़ खे संदसि जी महफ़िल मां ॾारीअ सूदो खणी अचो त खेसि पीरी मुरीदियात ॾियारियूं। वञो, देर न कयो, हाणे जो हाणे घोड़ा संभराए निकिरी वञो। जी क़िबला ते देर न थी वञे। जी जी क़िबला चल सिंधरी आबाद हुजे बर वॾो बार घणो वेझो न वणकार लेड़नि जो लतीफ़ चवे खयो वरंदन तवर कंदा नत अगन जो अख्तियार किथे थियो कोई हार किथे थी हथड़ा खणे जी मुझो मालिक तू ही तू मुझो मालिक तू ही तू ॿियो वर कंदस ॿियो वर कंदस जो मालिक तू ही तू ॿियो वर कंदस ॿियो वर कंदस की न की मुंहिंजो मालिक तू ही तू मुंहिंजो मालिक तू ही तू ओगर जी मियां पर में आयम तू ही तू पर में आयम तू ही तू ॿियो वर कंदस ॿियो वर कंदस की न की अला मुंहिंजो मालिक तू ही तू जो मालिक
शाह लतीफ़ चए भिट जो घोट लतीफ़ चए मतलब थिया सभु तूं ई तूं मतलब थिया सभु तूं ई तूं ॿियो वर कंदियसि ॿियो वर कंदियसि कीन कीअला मुंहिंजो मालिक तूं ई तूं मुंहिंजो मालिक तूं ई तूं ॿियो वर कंदियसि ॿियो वर कंदियसि कीन कीअला मुंहिंजो मालिक तूं ई तूं मुर्शिद साईं मूंखे दुआ कयो त पंहिंजे घर घाट वारी थियां हितां हुतां नचण ऐं ॻाइण वारी ज़िंदगी मां बेज़ार आहियां इंतजार कयो बाबा ॼाण वचन जा खरीदार पहुता बाबा तो मां हिकिड़ो अहिड़ो गुल पैदा थींदो जंहिंजी नामाचारी हिन पूरी सिंध में थींदी बाबा तूं गुलां ही न मां गुलां आहियां काॾियो आहे तुंहिंजो मुर्शिद साईं जन त हवेली न उसिरी विया हवेलीअ सां विया त पोइ हल वक़्त जे हाकिम किबला साईं नूर मोहम्मद कल्होड़े तोखे पाण वटि घुरायो आहे तोखां महफ़िल कराइण थो चाहे पहिरियां हथ कढ मां हलां थी ठीकु आहे अच्छा लखण जे लंडन जा ओ लखण जे लंडन जा लोक न चङा चून परोतन खां पोइ जे ईंदन वींदन संदियूं किबला साईं वाह सुभान अल्लाह अहिड़ो हुस्न अॼु ताईं असांजी अखियुनि खां ओझल कीअं रहियो
अहिड़ी सूंहं खे गुरूर करण रवा आहे। मूंखे इहो ॿुधाए त तूं आई लतीफ़ जी परस्तार गुलना आई न, जेका हर महफ़िल में मुंहिंजा कलाम ॻाए दाद वसूल कंदी आहे। हिते महफ़िल कर, असांजे मन खे बि मस्तु बणाए। सभ खां पहिरियां मूंखे हिते वठी अचण जो मक़सदु ॿुधायो वेंदो। जेकॾहिं तव्हां मूंखे नचंदड़ लंडी सम्झी हिते घुरायो आहे न, त इहा तव्हांजी भुल आहे। मूं हमेशह पंहिंजी कला जो खटियो खाधो आहे, न कि जिस्म जो। तोखे ख़बर आहे त तूं जंहिंजा हर महफ़िल में कलाम थी ॻाई, उहो बाक़ी आहे। ऐं हुन जा कलाम ॻाइण ते असां तुंहिंजे मथां बग़ावत जो केस हलाए सघूं था। मुंहिंजे मुर्शिद पाक जो कलाम हक़ ऐं सच आहे। जेकॾहिं सच ॿुधण सां तव्हांखे कावड़ थी अचे त पोइ पंहिंजे गिरेबान में छाती पाए ॾिसो त किथे मुंहिंजो मुर्शिद पाक तव्हांखे आईनो त कोन थो ॾेखारे। पंहिंजे मुर्शिद जी पक्की मुरीदानी थी लॻे। छा कयो आहे हुन जो लोक हुन जे कढा सवे माण्हू गॾु कया अथई? किथे हू शाह इनायत जीअं असां सां जंग करण जी तयारी त कोन थो करे? तोखे ख़बर आहे त शाह इनायत सां छा थियो हुयो, मखदूम बिलावल सां छा थियो हुयो, मियां अब्दुर्रहमान खोड़े सां छा थियो? मुंहिंजो मुर्शिद पाक तव्हां सां तलवार जी जंग कोन कंदो। हुन जा लफ़्ज़ ई तलवार खां वधीक तिखा आहे। मुंहिंजे मुर्शिद पाक चयो, लेबी लांतीअ खे जो आणीअ में आहे, अंधो मुंहुं अलील सी सीनो थो साए, लुणी विझल आहे मथो मजूसीअ जो। हिन जो मतिलब त हुनजी असां सां जंग पक्की आहे। हुन जो न हर माण्हू सां वेर आहे, जेको ग़रीबनि जो दुश्मन आहे। लोक ते ॾन हणी उन्हनि जो साह थो कढे, ग़रीबनि ऐं मिसकिननि मारूअड़नि जो रत थो सुकाए, हितां जो नाणो दिल्ली सरकार खे थो पुॼाए। असां बि कहिड़ा किस्सा कढी वेठासीं। असीं हेॾां होॾां जूं फज़ूल ॻाल्हियूं करे पंहिंजो वक़्तु बर्बाद करे रहिया आहियूं। सच ॿुधाए गुलाम, तुंहिंजे हुस्न नालो असांखे पंहिंजी ही बादशाही हक़ीर थी लॻे। अच असांजे सेज जो सिंगार थी, असीं तोखे मालामाल करे छॾींदासीं। गुला कॾहिं बि चंद टक ने वस पंहिंजो शरीर नाहे विकियो। मां फनकार आहियां, पूरी सिंध मूंखे सुञाणे थी, पर ख़ुदा गवाह आहे त मूं हमेशह पंहिंजी रब जी ॾिनल ॾात सां हिलाल रिज़्क़ कमायो आहे। मां फन फरोश ज़रूर आहियां, पर ज़मीन फरोश न आहियां। ऐं मां तुंहिंजे इरादनि खे चङी तरह सम्झां थी। तूं पंहिंजे सिपाहियुनि खे चओ इज़त सां मूंखे छॾे अचनि। इहो हाणे नामुमकिन आहे, छो त तोखे ॾिसण खां पोइ असां पंहिंजो सभु कुझु तुंहिंजे मथां लुटाइण लाइ तयारु आहियूं। घुर जेको घुरणो अथई घुर। तूं मूंखे छा ॾेई सघंदे? हिकु बादशाह खे तानो ॾियण जो मतिलबु सम्झे थी? सम्झां थी, सभु सम्झां थी। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हियुनि में सचाई आहे त पोइ पंहिंजे मुंहं तां इहो नकाब लाहे फिटो कर ऐं कर पंहिंजे दिलि जी ॻाल्हि। दिलि जी ॻाल्हि इहा आहे, मूंखे तोसां मोहबत थी वई आहे। अच्छा, त तोखे मूंसां मोहबत थी वई आहे? ठीकु आहे, जेकॾहिं इन ॻाल्हि में थोरी बि सचाई आहे न,
त पोइ कर मूंसां निकाह। इहा हुई तुंहिंजी कूड़ी ऐं ज़ाहिरी मोहबत। मूंखे ख़बर आहे त तव्हां बादशाह मोहबत कीअं कंदा आहियो। असीं तोसां निकाह ज़रूर कंदासीं, हाणे जो हाणे कंदासीं। क़िबला साईं, वञो, हाणे जो हाणे मौलवी जो बंदोबस्तु कयो। असीं गुला सां शादी कंदासीं, हींअर जो हींअर। छा क़िबला साईं, तव्हां हिन सां निकाह कंदा? हा, हुकुम जी तामीर कई वञे। जी क़िबला साईं। अचानक नूर मोहम्मद सां शादी थी वई, जेका मुर्शिद लतीफ़ जी दुआ जो तकड़ो नतीजो हुई। वक़्तु गुज़रंदो वियो, गुला नूर मोहम्मद खे सम्झाईंदी रही त तुंहिंजो नाक़िस अकुल मुर्शिद लतीफ़ खे सम्झण लाइ काफ़ी नाहे, जेको हिकु आला क़िस्म जो मुदब्बिर, ॾाहो ऐं क़ौम जो परझलो आहे। उन सां छो थो दुश्मनी पाड़े? पर पोइ बि नूर मोहम्मद पंहिंजे हठ ते क़ाइमु रहियो ऐं मुर्शिद लतीफ़ खे तकलीफ़ूं ॾियण में वसां कोन घटाई। साल खां पोइ नूर मोहम्मद खे हिकु पुटु ॼाओ, जंहिंजो नालो गुलाम शाह लतीफ़ जो गुलाम यानी गुलाम शाह रखियो। ही उहो ई गुल हुयो जंहिंजे लाइ मुर्शिद लतीफ़ गुलाम खे दुआ कई हुई त गुलाम, तो मां हिकु गुल पैदा थींदो जंहिंजी नामाचारी सॼी सिंध में थींदी। ऐं ईअं ई थियो। नूर मोहम्मद जी वफ़ात खां पोइ सिंध में गुलाम शाह जो दौर शुरू थियो, जंहिंखे पंहिंजी अमड़ यानी गुलाम उहो ई सबक़ पढ़ायो हो त मुर्शिद लतीफ़ हक़ ऐं सच ते हो ऐं तुंहिंजे पीउ नूर मोहम्मद खेस सां नाजाइज़ दुश्मनी रखी हुई। यादि रहे त सिंध में जेके बि कलोड़नि जा तामीर थियल मुक़बरा आहिनि, उहे गुलाम शाह ई जुड़ाया हुआ। लतीफ़ साईं जे विसाल खां पोइ गुला तमामु घणो उदास रहंदी हुई। हुन पंहिंजे तन ते कारो लिबास पातो ऐं हर वक़्तु ग़म में निढाल रहंदी हुई। उन ते पुट गुलाम शाह खेसि दिलदारी ॾींदे चयो, अम्मा तूं उदास न थी, मां पंहिंजे वॾनि जे गुनाहनि जो कुफ़ारो अदा करण लाइ तुंहिंजे मुर्शिद लतीफ़ साईं जो अहिड़ो त सुहिणो रोज़ो जोड़ाईंदुसि जो समूरी सिंध में बेमिसाल हूंदो। गुलाम चयसि, हा पुट, मुंहिंजे मुर्शिद लतीफ़ साईं जो रोज़ो एतिरो त ऊचो हुजे जो मां हितां पंहिंजे घर मां वेही संदसि दीदार पई गया। ऐं पोइ गुलाम शाह सखर जे हिकु मशहूर कारीगर ईदन खे घुराए हिकु आलीशान रोज़ो जोड़ायो। जॾहिं रोज़ो जुड़ी रास थियो त गुलाम शाह सां गॾु पंहिंजे मुर्शिद लतीफ़ जो रोज़ो ॾिसण आई, जिथे लतीफ़ साईं जा रागी फ़क़ीर अॻ में ई तंबूरो झलियो वेठा हुआ ऐं मुर्शिद लतीफ़ जो कलाम ॻाइणु शुरू कयऊं। ऐं उहो राग अॼु ॾींहं ताईं उन ई अंदाज़ सां ॻायो वञे थो ऐं क़यामत ताईं भिट धणीअ जी शाइरी समूरी दुनिया में गूंजंदी रहंदी। सभई चओ, जिए लतीफ़। बाबा